हमारे अॼु असांजे क्लास जो मौजू आहे बीहकयूं निशानियूं यानी कि पंक्चुएशन मार्क्स। त सब खां पहिरीं जेकी निशानी ईंदी आहे जंहिंखे असां अंग्रेज़ीअ में कामा पढ़ियो आहे पर सिंधी में असांखे ख़बर ई कोन हुनखे चइबो छा आहे। ठीकु आहे बाबा। त कामा खे अंग्रेज़ी में जेको आहे थोरो दम चइबो आहे, सिंधीअ में थोरो दम चइबो आहे। थोरो दम जी निशानी तव्हांजे साम्हूं आहे जेके कामा अंग्रेज़ी में चवंदा आहियूं। जंहिं हंध ते हीअ निशानी ॾिनल हुजे उते थोरो साह खणी वठिजे। हेठियां मिसाल ऐं क़ाइदा ध्यान में रखो। जॾहिं कंहिं जुमिले में ॿ या ॿ खां वधीक साॻिए क़िस्म जा लफ़्ज़ कम आयल हुजनि त उन्हनि जे विच में थोरो दम ॾिजे थो। कासिम, मज़हर, अल्ताफ़ ऐं फिदा मेले ते विया। ठीकु आहे बाबा। हाणे ॾिसो त कासिम, मज़हर, अल्ताफ़ ऐं फिदा मेले ते विया। हाणे इन्हनि सभिनी खे अलॻि करण वारी कहिड़ी निशानी आहे? थोरो दम आहे। अगर थोरो दम न लगायूं तो खास तौर ते जेके तव्हां ॾिसंदा आहियो त पंजा नाला ईअं हूंदा आहिनि। कासिम, मज़हर, कासिम, मज़हर, अल्ताफ़। टई हिकिड़ो ई नालो थी सके थो। कासिम, मज़हर, अल्ताफ़ हिकिड़ो नालो थी सके थो। पर हिन में जॾहिं असां ॾिंगियूं लॻायूं, हीअ जेको थोरे दम जी निशानी लॻाई त हिन जा टिनी जी कंडीशन जेकी आहे सो अलॻि अलॻि थी वई। इहे मुख़्तलिफ़ माण्हू बणिजी विया। न त ही हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो नालो बि असां ठाहे पिया सघूं। ठीक है ना बाबा। मिसाल जी ॻाल्हि आहे, नालो आहे अल्ताफ़ हुसैन। ठीक है बाबा। नालो आहे अल्ताफ़ हुसैन। ठीक है। हाणे इन नाले के अल्ताफ़ ऐं हुसैन के अलग करे सघूं था। मिसाल ॿिन्ही जे विच में असां थोरो दम लगाए छॾियूं त वो अल्ताफ़ हिकिड़ो अलग माण्हू थी वेंदो, हुसैन हिकिड़ो अलग माण्हू थी वेंदो। ठीक है बाबा। समझी वियो ॻाल्हि खे। या मुंहिंजो नालो आहे गुलाम हुसैन लाखो। हाणे इन में का बि थोरो दम न आहे लॻल, को बि थोरो दम न आहे लॻल। हाणे इनखे आऊं थोरे दम लगायां, गुलाम थोरो दम लगायां, हुसैन थोरो दम लगायां, लाखो अलग उनखे थोरो दम लगायां। ठीक है। त हाणे इहे टे नाला बणिजी विया। गुलाम हुसैन लाखो हिकिड़ो नालो हुयो पर असां हिनखे थोरो दम लगायो त गुलाम हिकिड़ो नालो आहे माण्हू जो, हुसैन बि हिकिड़े माण्हू जो नालो आहे, लाखो बि हिकिड़ो नालो आहे। ठीक है बाबा। हिकिड़ो इस्म साॻी तरह सां मसलन कासिम, मज़हर। ठीक है बाबा। इखलाक हुसैन, अल्ताफ़ इखलाक वारो, होशियार, मेहनती, चालाक छोकर आहे। असलम हींअर टुपी उडी खिलंदे घर वियो। मुरतब जुमलनि जे मदारी जुमला इस्तेमाल थियल हूंदा आहिनि। तिन जे पुठियां थोरो दम ॾियणु घुर्जे। जॾहिं आऊं घर पहुतुसि, ठीक आहे, थोरो दम तॾहिं 5 थिया हुआ। ठीक आहे बाबा। जेकॾहिं तूं मेहनत कंदे त कामयाब थींदे। हाणे हिकिड़ो सेंटेंस आऊं लिखां थो जेको हिते नथो लिखी सघां। आऊं तव्हांखे ग्रुप ते हिकिड़ो सेंटेंस लिखी मोकिलियां थो। हिकिड़ो सेंटेंस आऊं तव्हांखे ग्रुप ते मोकिलियां थो, उहो तव्हां ग्रुप ते पढ़ी वठिजो। ठीक आहे। हाणे थोरे दम जो कमाल छा हूंदो आहे? नंढड़ी कहाणी तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ी तव्हांखे तव्हांखे नंढड़ी कहाणी थो ॿुधायां त हिकिड़ो मूजड़ो हिकिड़ो चरियो शिष्य जेको आहे सो कंहिं हितां मिसाल जी ॻाल्हि वज़ीर आला मुराद अली शाह सां मिली करे उनखे इहो ॿुधाईं त साईं पंजाब वञा थो, पंहिंजो उस्मान बोज़दार में को कमु थिए त ॿुधाइजां, महिरबानी करे ॿुधाऊं उनखे तुंहिंजो न्यापो ॾियां। त हुनखे हिकिड़ो ख़त लिखी ॾिनो जेको तव्हांजे ग्रुप ते हींअर तव्हां सां शेयर करण वारो आहियां। ठीकु आहे बाबा। त उते ॾिठो त भई चरियो शिष्य वञे थो लाहौर वञी उस्मान बोज़दार खे तंग कंदो त हिनखे आऊं जेको सबक़ सुठो सेखारे छॾियां। त हुन छा कयो, हिकिड़ो सेंटेंस लिखियो जेको आऊं तव्हांजे ग्रुप ते लिखी रहियो आहियां। ठीकु आहे बाबा। ग्रुप ते लिखी रहियो आहियां, पढ़ी वठिजो। ठीक है बाबा। बाबा ये सेंटेंस तव्हांखे मूं सेंड कयो आहे, ॾिसी वठो। हाणे हिन में छा फ़र्क़ु आहे? हिकिड़े सेंटेंस में चओ थो मारीस साह थो खणे, न छॾीस। ॿिए जुमिले में थो चए मारीस न छॾीस। हाणे
उहो जेको मुंहुं जहिड़ो चरियो शुश वियो उन ते लिखियल हुयो मारीस मारीस थोरो दम न छॾीस। मूं छा कयो थोरो दम त्राहे करे मारीस न अॻियां लिखियुमि छॾीस। मूं सेंटेंस तब्दील कोन कयो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ उन में जेकी ॿी हिक जी निशानी आहे उनखे मूं तब्दील कयो त पूरे सेंटेंस जो सेंस तब्दील थी वियो। जेको वज़ीर अल मुराद अली शाह जेको सेंटेंस मुंहिंजे लाइ लिखियो त भाउ हीउ चरियो शुश अचे थो उनखे मारे छॾ न छॾीस। मूं उनखे तब्दील छा कयो मारीस न छॾीस। माना न का जेको मुंहिंजा सलाम वठी करे हिनखे मारण न आहे हिनखे छॾे ॾियणो आहे। ठीकु आहे बाबा ॻाल्हि सम्झ में अची वई। हाणे असां हलूं था क्वेश्चन आंसर जो सेशन पाण लास्ट में रखंदासीं। उन खां पोइ अचे थो अधदम। अधदम जी निशानी आहे हाणे तव्हांजे साम्हूं आहे सेमीकोलन जेके चइबो आहे। जंहिं हंधि ही निशानी हुजे उते थोरे खां वधीक साह खणिजे। हेठियां क़ाइदा ऐं मिसाल ध्यान में रखो। अलफ जॾहिं के मुरकब जुमिले में के धार धार ख़्यालनि वारा जुमिला हुजनि पर संदुन पाण में को ज़ाहिरी वा मानवी लाॻापो हुजे तिन जे विच में अधदम ॾिबो आहे। मसलन बादशाह पंहिंजे अकुल सां मुल्क हलाए थो, सिपाही उन लाइ विढ़े थो, जज इंसाफ़ करे थो, ईअं ई आहे तॾहिं माण्हू दुनिया में हले थो। ठीकु आहे बाबा हिते अधदम इस्तेमालु थियल आहे। हाणे हिते प्रिंटिंग मिस्टेक आहे, हिते अधदम हिनखे लॻाइणो आहे, यानी कि हिन में मदारी जुमिला आहिनि, हिक ॿिए ते मदार रखनि था। ठीकु आहे बाबा हिक ॿिए ते मदार रखंदा। जॾहिं ॿ धार धार ख़्यालनि वारा इस्तिलाह गॾु अचनि या उहे पाण में वास्तो रखंदड़ हुजनि त उन्हनि जे विच में अधदम ॾियणु घुरिजे। ठीकु आहे मिसाल जी ॻाल्हि आहे धण त धणी न त विकिणो खणी, वार त फणी न त कूड़ाए खणी। धण त धणी न त विकिणो खणी माना अगरि तव्हां वटि धण आहे ॿकरियुनि जो या मेहुनि जो त अगरि धणी न आहे तव्हां हुनजी संभाल सार संभाल नथा कयो त उहे आस्ते 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 ख़तमु थी वेंदियूं। उहे सॼा जेके तव्हांजा जानवर हूंदा उहे मरण शुरू थींदा ऐं मरंदा वेंदा। वार त फणी न त कूड़ाए खणी, यानी कि जेको तव्हांजो वार आहिनि अगरि तव्हांजा वॾा वार रखियल आहिनि अगरि तव्हां हुनखे कंगो नथा ॾियो फणी नथा ॾियो त उन खां बहितर तव्हां गंज कराए छॾियो, ठोड़ कराए छॾियो। छाकाणि त वार संवारण खां सवाइ तव्हां ठहंदा न आहियो, तंहिं करे वार त फणी न त कूड़ाए खणी। उन खां पोइ असां नेक्स्ट ते अचूं था, हिनखे चइबो आहे दम। दम जी निशानी छा हूंदी आहे? ठीकु आहे भाउ कॉलन, हिनखे छा चवंदा आहिनि कॉलन चवंदा आहियूं तव्हां। जिते कंहिं माण्हूअ जा चयल अल्फाज़ हूबहू लिखणा हुजनि त उन्हनि जे अॻियां ही दम जी निशानी इस्तेमालु कजे थी। ठीकु आहे न। हेठि मिसाल क़ाइदा ऐं ध्यान में रखो। जंहिं शइ जे बयानु कजे तंहिं शइ ऐं उनजे कयल बयान जे विच में दम ॾिजे। मिसाल जी ॻाल्हि आहे कुर्सी काठ या लोह जी ठहियल आहे ऐं वेहण जे कमु ईंदी आहे। ठीकु आहे बाबा छा आहे कुर्सी छाजी हूंदी आहे काठ या लोह जी ठहियल हूंदी आहे ऐं वेहण जे कमु ईंदी आहे। हलो नेक्स्ट सेंटेंस आहे जॾहिं शयुनि जी फ़हिरिस्त या याददाश्त ॾिजे तॾहिं याददाश्त वारियुनि शयुनि जे अॻियां दम ॾिजे। मसलन मूंखे ही शयूं ज़रूरत में आहिनि। कहिड़ियूं शयूं? कोट, मफलर, पेंट ऐं स्वेटर। ते जॾहिं का चवणी या कंहिंजे चयल लफ़्ज़ हूबहू मिसाल तौर ॾियणा हुजनि तॾहिं उन्हनि चयल लफ़्ज़नि जे अॻियां दम ॾिजे थो। ठीकु आहे मिसाल शाह साहब फरमायो आहे तती थधी काह कान्हे वेल वेहण जी, यानी कि कंहिंजी चयल ॻाल्हि खे असां जॾहिं वरजाईंदा आहियूं त उते असां दम जी निशानी कदम आणींदा आहियूं। अचूं था नेक्स्ट टॉपिक जी तरफ़। पूरो दम यानी कि फुल स्टॉप। पूरे दम जी निशानी आहे फुल स्टॉप वारी। जिते ही निशानी ॾिनल हुजे उते चङो वक़्तु बीही साह खणिजे। जिते हिकु ख़्याल वारो जुमिलो पूरो थिए उते पूरो दम ॾिजे, या जिते हिक खां वधीक अहिड़ा जुमिला हुजनि जिन जे पाण में को बि लाॻापो न हुजे त उन्हनि जे विच में पूरो दम ॾेई छॾिजे। अनवर हैदराबाद खां वापसि आयो आहे, हींअर आऊं सखर वञा थो, 5 ॾींहंनि खां पोइ वापसि ईंदुसि। ठीकु आहे न बाबा इहे मुफ़रद जुमिला आहिनि उन जे विच में असां माना अलॻि अलॻि हिन जे जुमिलनि जी, यानी कि जॾहिं असां कंहिं बि जुमिले में पंहिंजी ॻाल्हि खे मुकमल कंदा आहियूं उते असां पूरो दम लॻाईंदा आहियूं। ठीकु आहे बाबा उन खां असां अॻिते अचूं था त सवाल जी निशानी यानी कि क्वेश्चन मार्क। जंहिं हंध ते असांखे उहा निशानी ॾिनल हुजे उनखे सवाल पुछण वारे लहजे सां पढ़िजे।
या जिते सवाल पुछण मक़सूद हुजे उते ही निशानी ॾिजे। तंहिंजो नालो तंहिंजो नालो छा आहे? छा अफ़ज़ल आयो आहे? केॾांहुं पियो वञी? तूं ही हिसाब कीअं कयो आहे? यानी कि असां कंहिंखां सवाल पुछी रहिया आहियूं। सवाल या निशानी उते इस्तेमाल कंदा आहियूं जंहिं जुमिले में असां इस्तिफ़हाम कंदा आहियूं, यानी कि सवाल पुछंदा आहियूं। ठीकु आहे बाबा? उन खां पोइ अचे थो हर्फ़े निदाया जी निशानी। निदाया जी निशानी हूंदी आहे जंहिंजी जाइ ते निशानी हुजे उते दिलि जी कैफ़ियत, जिते असां इमोशन्स ॾेखारींदा आहियूं, जिते असां इमोशन्स ॾेखारींदा आहियूं उते असां इहो निदा जी निशानी इस्तेमाल कंदा आहियूं। मिसाल जी ॻाल्हि आहे अचरज या अजब जी निशानी। अजब जी मार हीअ नांग त ॾिसो, असां हिन ते अजब जी निशानी अॻियां लॻाईंदा आहियूं। जोश, वाड़े वाड़े यार मूंखे अकेलो फिटो करे वे। हाणे हिते जोश जी ॻाल्हि थी अचे। ॾुख, अफ़सोस, खादम नापास थी पियो। सुध, जंहिंमें असांखे कंहिं शइ जी सुध मिले। शल ऐं इम्तिहान में पास थिया। ख़ुशी, वाह वाह अॼु ॾाढो सुठो ॾींहुं आहे। ठीकु आहे बाबा? उन खां पोइ असां अचूं था नेक्स्ट पंहिंजी ॿिए के निशानी ॾे, वाक जूं निशानी। वाक जूं निशानियूं छा चइबो आहे? इन्वर्टेड कामास खे। हिन जी इस्तेमाल लाइ ही मिसाल ॾिजनि था। जंहिं ते मज़मून लिखणो हुजे उनखे वाक जी निशाननि में बंदि कजे। मथे मिसाल जी ॻाल्हि, असां को टॉपिक लिखूं था उनखे वाक जी निशान में बंदि कंदा आहियूं। ठीकु आहे बाबा? जीअं त कंहिं बि हिकु मज़मून लिखो आहे हवाई जहाज़, जंग, हयाव। हाणे इहो छा आहे, हिन ते असां इन्वर्टेड कामास ॾेई सघूं था, पर अंग्रेज़ी में ईअं न हूंदो आहे। उन खां पोइ अचूं था बी, कंहिं जे शेर, कौल या चयल लफ़्ज़नि बयानु करणा हुजनि त उनखे वाक जे निशान में बंदि कजो। मिसाल जी ॻाल्हि आहे कंहिंजो मकालमो असांखे ॿुधाइणो हूंदो। मकालमो छा खे चइबो आहे? डायलॉग। ठीकु आहे? अहमद चयो आऊं सुभाणे स्कूल कोन ईंदुसि। जेको आऊं सुभाणे स्कूल कोन ईंदुसि इनखे असां इन्वर्टेड कामास में इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे बाबा? जीअं त शाह साहिब फरमायो त तती थदी काव कान्हे वेल वेहण जी। हाणे शाह साईं फरमाए थो, शाह साईं जा लफ़्ज़ हू बहु असां जेको आहे सो पाण असां वरजाया आहिनि, उनजा जॾहिं लफ़्ज़ वरजाईंदा आहियूं त उनखे असां इन्वर्टेड कामास में इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे बाबा? चोथे किताब में लिखियलु आहे त उज़वनि में नंढो उज़वो ज़बान आहे पर केॾा न उज़वनि में नंढो उज़वो ज़बान आहे पर केॾा न उभ थी फाड़े। ज़बान केॾा न उभ थी फाड़े, यानी कि वॾा वॾियूं करामत जूं ॻाल्हियूं असां ज़बान सां कंदा आहियूं। त अॼु जो क्लास असांजे ॿीह के निशाननि ते मुश्तमिल हुयो। को सवाल हुजे त तव्हां रिपीट करे मूंखां पुछी सघो था। ठीकु आहे बाबा? को सवाल हुजे त तव्हां मूंखां